दरगाह आलिया लुआरी शरीफ के सतें सजादा नशीन हज़रत पीर बादशाह ख्वाजा गुल हसन कुरैशी सिद्दीकी नक्शबंदी गुज़र रहो जन जो 38हों सालियानो उर्स मुबारक निहायत अकीदत ऐं एहतराम से मल्हायो वियो। मरकज़ी इज्तमा लुआरी शरीफ में थी गुज़रियो। उस शरीफ के मौके ते मुल्क की कुन कुर्छ मां मुरीदन ऐं अकीदतमंदन वॾे तइदाद में शिरकत कई। उर्स शरीफ जूं तकरीबूं फजर की नमाज का शुरू थियूं जॾहिं त कुरान ख़्वानी तस्बीह ऐं हमदो सना खां पोइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई। उस शरीफ जा समूरा इंतज़ाम दरगाह आलिया लुआरी शरीफ के नाए सजादा नशीन हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी जन के तरफ़ां कया विया जॾहिं त सॼो ॾींहुं ऐं राति लंगर जारी रहियो। उर्स शरीफ के मौके ते निशात तंज़ीम जमायत लुआरी शरीफ ऐं नाजिया शागिर्द तंज़ीम जमायत लुआरी शरीफ के वर्करन पिण पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। उन मौके ते सिक्योरिटी जा इंतज़ाम पिण सख्त कया विया। दरगाह आलिया लुआरी शरीफ समेत दरगाह हज़रत काज़ी अहमद अलैहि रहमत इस्लाम क्लब कराची सीता दादू डोकरी कबूलो गोठ शेर मोहम्मद जुणेजो लाड़काड़ा चन्हड़ कोरेजा मुबारक कलोड़ो कंबर खुशालाणी कोर मीर मोहम्मद मशोरी दादू हैदराबाद खडड़ो गोठ मोहम्मद खान टालपुर सांगड़ नौशेरो फेरोज़ पिथोरो उमरकोट समेत ॿियनि नंढनि तोड़े वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में उर्स शरीफ निहायत अक़ीदत व एहतराम सां मल्हायो वियो।